बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। माय नेम इज़ मोहम्मद शरीफ। यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। अॼु जी क्लास में असीं प्रेजेंट परफेक्ट टेंस खे पढ़ंदासूं। प्रेजेंट परफेक्ट टेंस खे पैसिव वॉइस में बि सिखंदासूं। हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं मुंहिंजी हिकु रिक्वेस्ट हूंदी, जेकॾहिं अव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ बेल आइकन वारे बटन ते क्लिक करियो त जीअं असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हांखे मिली सघे। ऐं जेकॾहिं अव्हां असांखे सपोर्ट करणु चाहो था त हिन वीडियो खे अव्हां लाइक करे छॾियो। प्रेज़ेंट परफेक्ट टेंस असीं एक्टिव वॉइस में प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जी सिंधी में सुञाणप कहिड़ी कढंदा हुआसीं त कंहिं बि जुमिले जे लास्ट में, यानी कि कंहिं बि जुमिले जे आख़िर में चुको आहियां, चुकी आहे, चुका आहिनि वग़ैरह अचे त हिन तरह जे जुमिलनि खे असीं प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जा जुमिला चवंदा आहियूं। जेकॾहिं असां पैसिव वॉइस जी ॻाल्हि करियूं त हिते हिकु सुवालु पैदा थिए थो त छा इहा ई सिंधी जी सुञाणप पैसिव वॉइस में आहे? जी न, असां वटि पैसिव वॉइस में हिन जी सुञाणप कुझु ॿी थींदी। अच्छा, उहो कहिड़ी सुञाणप आहे उहो हली असीं अॻिते पढ़ंदासूं सेंटेंसनि में, यानी कि जॾहिं असां हिन जा जुमिला ठाहींदासूं तॾहिं हली पढ़ंदासूं। लेकिन इन खां पहिरीं असां हिन जी फॉर्मेशन खे सम्झंदासीं त हिन जी फॉर्मेशन कहिड़ी आहे। फॉर्मेशन जी ॻाल्हि करियूं त असीं पैसिव वॉइस में फॉर्मेशन ऐं एक्टिव वॉइस में फॉर्मेशन ॿिन्ही में तमामु घणो डिफरेंस ॾिसी रहिया आहियूं। हाणे सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं त एक्टिव वॉइस जी फॉर्मेशन खे ऐं पैसिव वॉइस जी फॉर्मेशन खे। एक्टिव वॉइस में अफर्मेटिव जी फॉर्मेशन कुझु हीअं आहे त सभ खां पहिरीं असांखे सब्जेक्ट मिले थो। सब्जेक्ट मिलण खां पोइ असां वटि प्रेज़ेंट परफेक्ट जे हिसाब सां असांखे हैव और हैज़ हेल्पिंग वर्ब मिलंदो। हेल्पिंग वर्ब मिलण खां पोइ असांखे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट मिलंदो आहे। ऐं नेगेटिव में असां वटि सभ खां पहिरीं सब्जेक्ट हूंदो, पोइ हैव और हैज़ प्लस नॉट प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट हूंदो। ऐं इंट्रागेटिव में असां वटि सभ खां पहिरीं हैव हूंदो और हैज़ हूंदो प्लस सब्जेक्ट प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क। असां वटि हिकु ॿियो बि हिते तमामु वॾो इशू अची रहियो आहे त असां हैव ऐं हैज़ जो इस्तेमालु किथे कंदा आहियूं। एक्टिव वॉइस जी ॻाल्हि करियूं त असां हैव इस्तेमालु कंदा आहियूं प्लूरलनि सां, यानी कि आई हुजे, वी हुजे, यू हुजे, दे हुजे, या वरी को प्लूरल नेम हुजे त इन्हनि सां असां हैव खे इस्तेमालु कंदा हुआसीं। लेकिन हैज़ असां सिंगुलर नेम सां इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं त ही, शी, इट और कोई बि नालो हुजे त हिन तरह सां हैज़ खे इस्तेमालु कंदा हुआसीं। पैसिव वॉइस ॾांहुं हलूं था। पैसिव वॉइस में असां सभ खां पहिरीं ऑब्जेक्ट खे इस्तेमालु कंदा आहियूं। ऑब्जेक्ट खां पोइ असां वटि सेमी, हैज़ और हैव हूंदो, पोइ पोइ बीन, पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट। नेगेटिव में असां वटि सभ खां पहिरीं सेम ऑब्जेक्ट हूंदो प्लस हैव और हैज़ प्लस नॉट प्लस बीन प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट। इंट्रागेटिव में असां वटि छा थिए थो, सभ खां पहिरीं असीं छा इस्तेमालु कंदा आहियूं, हेल्पिंग वर्ब। त असां हिते बि छा इस्तेमालु कंदासूं, सर हेल्पिंग वर्ब। त असां हिते छा इस्तेमालु कयो आहे, सभ खां पहिरीं हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कयो आहे। इन खां पोइ असां ऑब्जेक्ट खां पोइ असां बीन खां पोइ असां थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट एंड देन लास्ट में असां छा इस्तेमालु कंदा आहियूं, क्वेश्चन मार्क। जी बिल्कुलु सही। असां इंट्रागेटिव में हमेशह लास्ट में क्वेश्चन मार्क ई इस्तेमालु कंदा आहियूं। यूज़िस खे ॾिसूं था। यूज़िस खे ॾिसण खां पोइ असांखे ख़बर पवंदी त हैव ऐं हैज़ जो इस्तेमालु असांखे किथे करिणो आहे। यूज़िस, हैव जो इस्तेमालु ऐं हैज़ जो इस्तेमालु। हैव असां किथे इस्तेमालु कंदा आहियूं, प्लूरल सां। हैज़ असां इस्तेमालु किथे कंदा आहियूं, सिंगुलर सां। ही छा जो यूज़िस आहे, ही आहे पैसिव वॉइस जो यूज़िस। ऐं एक्टिव वॉइस में ही तमामु हिक ॿिए खां अलहदा आहिनि, यानी कि एक्टिव वॉइस में ऐं पैसिव वॉइस में तमामु घणो डिफरेंट आहे। जी बिल्कुलु डिफरेंट आहे। हाणे असां हिननि खे जुमिलनि जी मदद सां सम्झण जी कोशिशि कंदासूं। प्रेज़ेंट परफेक्ट टेंस, इन जा कुझु एग्ज़ाम्पल वठंदासूं। मिसाल कुझु इन जा हिन तरह सां आहिनि। असीं एक्टिव वॉइस जी ॻाल्हि करियूं त इन में अफर्मेटिव में आहे ही हैज़ कंप्लीटेड द वर्क, शी हैज़ रिटन 5 poems, आई हैव मेड सम केक्स, आऊं कुझु केक ठाहे चुको आहियां। पैसिव वॉइस में ॻाल्हि करियूं त पैसिव वॉइस में थींदो द वर्क हैज़ बीन कंप्लीटेड बाय हिम, 5 poems हैव बीन रिटन बाय हर। अच्छा, हिते असीं हिन जी सिंधी में सुञाणप वठंदासीं। सिंधी में सुञाणप असां वटि पढ़ण लाइ लाज़मी आहे। छा हिते 5 poems हैव बीन रिटन बाय हर, यानी कि 5 नज़मूं हिन खां लिखजी
चुकियूं आहिनि। हिते छा पियो इन जी माना निकिरे त हीअ 5 नज़मूं लिखी चुकिया आहे ऐं हिते जी मीनिंग छा पई लिखे 5 नज़मूं हिन खां लिखिजी चुकियूं आहिनि। असीं मथीं क्लास में बि इन हिसाब सां पढ़िया आहियूं त असां वटि इन जी जेको सिंधी में सुञाणप आहे इन में जी जो उचार इस्तेमालु कंदा आहियूं। सेम इन तरह जो नेगेटिव थींदो। नेगेटिव छा थींदो 5 poems हैव नॉट बीन रिटन बाय हर। इंट्रागेटिव लाइ असां सभ खां पहिरीं हेल्पिंग वर्ब खे इस्तेमालु कंदासूं। हैव 5 poems बीन रिटन बाय हर। असां इन खे डिटेल सां पढ़ियोसीं, असां सम्झोसीं, इन जी मीनिंग बि कढीसीं। उमेदु करे सघूं था त असां जेको स्ट्रक्चर अव्हांखे ॾिनो स्ट्रक्चर जे हिसाब सां असां हीअ जेके जुमिला ठाहिया आहिनि इहे अव्हांखे सम्झ अची विया हूंदा ऐं अव्हां बि इन स्ट्रक्चर जे हिसाब सां ॿिया केतिरा ई जुमिला ठाहे सघो था जेके अव्हां चाहो उन्हनि खे अव्हां ठाहे सघो था। लेकिन शर्त इहा आहे त अव्हांखे स्ट्रक्चर सही फॉलो करिणो आहे ऐं स्ट्रक्चर जे हिसाब सां ई अव्हांखे हलणो आहे। जेकॾहिं अव्हां स्ट्रक्चर जे हिसाब सां हलिया त अव्हां ॿिया केतिरा ई अहिड़ा जुमिला बिल्कुलु करेक्ट ठाहे सघो था। इनशाला असांजी मथी क्लास अव्हां लाइ एक्सरसाइज़ हूंदी। इन में असीं प्रेज़ेंट जा जेको कुझु असां प्रेज़ेंट में पढ़ियो आहे इन जी असां हिकु एक्सरसाइज़ ठाहींदासीं ऐं एक्सरसाइज़ में ई इहे सभु वरी दुबारा इन जी रिवाइज़ बि कंदासीं। रिवाइज़ करण खां गॾोगॾु असां इन जी प्रैक्टिस बि कंदासीं, प्रैक्टिकली बि कंदासीं। इनशाला हाणे असां नेक्स्ट क्लास सां मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। सिंध बारा जियन सिंधी टोपी अजरक बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची